It's been a long flight, stayed on strange time. It's a strange time in my life. I took a drive home to clear my mind, and I ended back at your spot for what felt like the millionth time. Reconnection from separate sections, cause we could meet in the middle with no sense of direction. If it's sun up to sundown, we mess around, we're way too involved now. I never wanted someone to disappear, to just get out of here. I never wanted someone to take control, I let you take control. अस्सलामु अलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। तालीम जो मर्कज़ सम्झो वेंदड़ पन्नो आकिल जे अवाम खे चूंडियल सियासतदाननि हर सहूलत खां महरूम कयो आहे। अरबें खरबें रुपया तरक़ियाती कमनि लाइ आयल बजट केॾांहुं वई का बि ख़बर नाहे। पन्नो आकिल कच्चा फाटक रोज़ाना कलाकनि जा कलाक बंदि हुअण सबबि ॿाहिराड़ी खां शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ मारूआड़ा सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अगरि एमरजेंसी में कोई मरीज़ खणी इस्पताल ॾांहुं वञिणो थो पए त इंतज़ारु करे करे मरीज़ जो अधु साहु निकिरी वेंदो आहे। आवाम टाइम बचाइण लाइ रेलवे पटड़ियुनि तां मोटरसाइकिलूं क्रॉस करे पंहिंजनि माॻनि ॾांहुं वञण जी कोशिश कनि था। उन अमल दौरान किथे माण्हू हादसे जो शिकार थी बि सघनि था। पन्नो आकिल आवाम लाइ चूंडियल नुमाइंदनि तरक़ियाती कमनि लाइ आयल अरबें रुपया त हड़प करे छॾिया आहिनि, लेकिन आवाम जे अच वञ लाइ मुतबादिल रस्ते लाइ अरबें रुपयनि मां कुझु ख़र्च करे आवाम जूं परेशानियूं दूर कयूं वञनि। आवाम जो चवणु आहे त रेलवे क्रॉसिंग जे हेठां अल्टरनेट रस्तो ॾिनो वञे। आवाम हुकुमरान खां कहिड़ो मुतालबो कयो आहे? असांखे पुल खपे फाटक वटि जेको आहे न, जंहिंमहिल तंहिंमहिल गाॾी अचे ई कोन थी, अॻे फाटक बंदि करे बीठा आहिनि। महिरबानी करे असांखे पुल जो को सिस्टम ॾिनो वञे हिते, महिरबानी करे कलाकनि जा कलाक फाटक बंदि पिया, काई बि एमरजेंसी थिए थी उन में असां कलाक ॾे बीह था रहूं, कोई सहूलियत न आहे। असां का डिलीवरी मसइलो आहे या बीमार मसइलो आहे, उन में असां कलाकनि जा कलाक हिते बीठा आहियूं। महिरबानी करे असांखे का पुल हेठां ॾिनी वञे, का सहूलियत ॾिनी फराम कई वञे, असां महिरबानी। इहो ॾाढो फाटक जो सुबुह जो अचूं था, स्कूली टाइम आहे, ये छोकिरियूं ॿार खयूं था अचूं सुबुह जो, जेको बि ॿ कलाक गुज़री था वञनि। हेॾो घोटकी मां निकिरे थी गाॾी, बंदि था करे ॾियनि फाटक, हेॾो रोड़ी मां निकिरे थी, बंदि था करे ॾियनि। ॾाढो आधार आहे, 2-3 कलाक बीह था रहूं हिते। ॾिसो रछ हेॾी लॻी पई आहे जो बसि ॻाल्हि न पुछो। असली जीअं त हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं, वज़ीर आला खे, जेके बि आहिनि नुमाइंदा, हिननि खे अर्ज़ु था कयूं चूंडियल नुमाइंदनि खे, त असांखे पुल ॾिनी वञे, पोइ ओवर फिलाइजनि या जीअं करे महिरबानी करे असांखे पुल ॾिनी वञे। वॾी वॾी जो फाटक रेलवे फाटक जेको वफ़ाक़ी इदारनि जे माताइद कमु आहे, जेको रेलवे जो आहे, जंहिंमें असां तक़रीबन ॻोठाणा 2000 ॻोठ हिनखे ज़ेर दाफ़्त चऊं था पिया, जेके असांखे तमामु तर मुश्किलात आहिनि। सुबुह जे टाइम एॾी तकलीफ़ आहे, जंहिंमहिल असांजा स्कूल जा ॿार अचनि था पिया। हिकिड़े टाइम मां पाण हिते आयो, जंहिंमें 40-45 मिंट असांखे लॻी विया गुज़रान में। न असांखे ट्रेन मां रस्तो मिले पियो टपण जो, वेकेंसी जो, त बाबा असां काथे वञी ॿार पहुचायूं। तमामु तर तकलीफ़, उन में हज़ारे मसइला असां सां अचनि था पिया, जेके बीमारी जे हिसाब सां, एमरजेंसी में कोई एक्सीडेंट आहे, त अहिड़े हिसाब सां तमामु तर मसइला आहिनि। महिरबानी करे वफ़ाक़ी गवर्नमेंट असां सहकार करे ऐं असां वटि तमामु तर ई मसइला फाटकनि वारा जेके हलनि पिया, असांजा मसइला हल कया वञनि। ऐं असां तमामु तर पुरज़ोर अपील कयूं था त हिन असांजे मामले खे माना हल कयो वञे। सिंध गवर्नमेंट खे बि अपील आहे, जेके बि असांजा तमामु तर इदारा आहिनि, सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां पुल क्रॉस जी ज़रूरत आहे, उनजी बि असांखे तमामु तर सहूलियत हुजण जी माना दरकार बि आहे, ऐं असांखे उहा ॾिनी थी वञे, असांजो हक़ बि आहे। जी फाटक जो वॾो मसइलो आहे हिते, ॿिया त हज़ारे मसइला आहिनि, पर फाटक जो अहम मसइलो आहे। छाजे करे त हिन इलाइक़े में वधि में वधि आबादी अचे वञे थी। सिर्फ़ु माण्हू न, वरी सुबुह जो टाइम ख़ासि करे स्कूल जे टाइम ते ॿारनि जी तालीम जो मुतासिर थिए थी। उन सां गॾोगॾु हे माल जेको बीठो आहे, इहो माल बि अचे थो, वधि में वधि रुकावट थिए थी। बस वारनि खे इहा अपील कयूं था त जल्द में जल्द फैलायो और असांखे नथा ॾियो। हेठो मोरी सखर ऐं घोटकी में जी ठही आहे, उहा ठही वञे, पोइ बि असां उन्हनि जो शुक्रगुज़ार रहंदासीं। वधि में वधि कोशिशि कयो, असांखे वॾो आज़ार आहे, पर ॾींहं में घटि 100 चकर ट्रेन अचे थी, 100 चकर बंदि थो थिए, त माण्हुनि खे को बीमार आहे,
को ख़ुशि आहे। ॿियूं परेशानियूं बि घणियूं आहिनि, जल्द में जल्द असां गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त हे जेको आहे फाटक जी जेका ॾुखियाई आहे रोज़ रोज़ जेको आहे वधि लॻो पियो आहे ऐं मरीज़ जेको आहे अचनि था ॾाढो जेका ॾुखियाई थिए थी। जेका पुल जेका ॾिनी वञे मंज़ूरु कई वञे निहायत शुक्रगुज़ार लॻो पियो आहे। असां गाॾी खे मजबूरन असांजी गाॾी टपाइणी पई थी पटड़ी तां, तॾहिं हिते हादसा थियनि था। 2-3 चकर हिते हादसा बि थिया आहिनि, कई माण्हू माना जान गवाए वेठा आहिनि हादसे तकड़ जे करे। हिते असांखे को बंदोबस्तु कयो वञे पुल जो या ॿिए इंतिज़ामिया असांखे कई वञे।